कराची में औरत मार्च 10 मई ते मार्च जो ऐलान कयो, पर अञा ताईं सिंध हुकूमत उन्हनि खे एनओसी जारी नाहे कई। पाकिस्तान जे वॾनि शहरनि में 2018 खां औरत मार्च जी शुरूआत थी, जेको औरतुनि जे आलमी जे ॾींहुं यानी 8 मार्च ते कयो वेंदो आहे। पर हलंदड़ साल रमज़ान जे महीने जे करे ही ॾींहुं मार्च में न मल्हायो वियो। तंहिं करे हिन ॾींहुं खे माहिरनि जे आलमी ॾींहंनि जे मुनासिबत सां 10 मई ते मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। कराची में सूरत हाल में छिकताण उन वक़्तु पैदा थी जॾहिं सिंध हुकूमत अप्रैल जे आख़िरी हफ़्ते में जलसनि, जुलूसनि ऐं रैलियुनि ते पाबंदी लागू करे छॾी। उन खां पोइ जॾहिं 6 मई ते औरत मार्च जूं ऑर्गेनाइज़र प्रेस कॉन्फ्रेंस लाइ पहुतियूं त पुलिस उन्हनि खे रोकियो ऐं शीमा किरमाणी समेत ॿियनि औरत अॻवाननि खे घीले गिरफ़्तार कयो वियो। शीमा किरमाणी जी गिरफ़्तारी ते इतिजाज थियो ऐं आख़िरकार खेसि आज़ादु कयो वियो। गॾोगॾु DSP समेत ॿियनि ऑफिसरनि खे मुअतल कयो वियो जिन बदतमीज़ी कई हुई। औरत मार्च जो हिन साल ॾियारो ऐं हंधि ॿई अलॻि आहिनि। रवायती तौर ते मार्च फ्रेयर हाल, मज़ार क़ाइद या बर्न्स गार्डन में गॾु थी कयो वेंदो हो, पर हिन भेरे सीव्यू ते मार्च जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर ज़िया लंजार ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब सां औरत मार्च जूं अॻवान मुलाक़ात करे चुकियूं आहिनि ऐं NOC ते बि ॻाल्हि थी, पर हुकूमत अञा ताईं लिखत में इजाज़तनामो जारी नाहे कयो, जॾहिं त सूबाई वज़ीर शाइना शेर अली बि चई चुकी आहे त इजाज़त ॾिनी पई वञे। औरत मार्च जो मुतालबो आहे त मर्दनि ऐं औरत खे हिकु जहिड़े कम लाइ बराबरि पघार ॾिनी वञे। सभिनी पौरियत समेत घरेलू मुलाज़िमा ऐं ॿनियुनि में कमु कंदड़ औरतुनि लाइ घटि में घटि उजरत 40,000 रुपया माहवार या उन खां वधीक मुक़ररु कई वञे। औरतुनि खे मिल्कियत ऐं विरासत में बि बिना रोक टोक हक़ ॾिनो वञे। जिनसी हिरासगी, रेप ऐं ॿारनि सां ज्यादती जे वाक़िअनि ख़िलाफ़ सख़्त कानून ऐं उन्हनि ते फौरी अमल खे यकीनी बणायो वञे। घरेलू तशद्दुद ख़िलाफ़ तहफ़ुज़ ऐं महफ़ूज़ पनाह गाहूं क़ाइमु कयूं वञनि। औरत मार्च जे हाणोकी तहरीक में जबरी गुमशदगी ख़िलाफ़ बि आवाज़ उथारियो पियो वञे। इन खां सवाइ औरतुनि लाइ पार्कुनि, रस्तनि ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट खे महफ़ूज़ बनाइण जा बि मुतालबा शामिल आहिनि।